बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु हिकु लतीफ़े सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। हिन वीडियो रिकॉर्ड करण जो मक़सदु कंहिंखे बि हर्ट करणु न आहे, जस्ट हिकु फ़नी ॻाल्हि बि आहे ऐं हिकिड़ो हिन में लतीफ़े जे स्टाइल में पेश कयूं था। अंग्रेज़ जेको आहे उहो 100 साल ताईं अॻिते सोचींदो आहे। जेके वाणिया हूंदा आहिनि, हिंदू हूंदा आहिनि, उहे 50 साल ताईं अॻिते सोचींदा आहिनि। सिंधी तॾहिं सोचींदो आहे जॾहिं सिर ते अची पवंदी अथसि। ऐं सिख जेको आहे राति जो 12 बजे खां पोइ चूत थी वेंदो आहे, बेवकूफ़ थी वेंदो आहे। सिखनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त सिख जेको आहे राति जो 12 बजे खां पोइ बेवकूफ़ थी वेंदा आहिनि, त उन्हनि हिक ॿिए खे चयो यार राति इहो आज़मायूं था त 12 बजे खां पोइ सिख इहे कीअं था चूत थियनि। वाच खणी वेठा जॾहिं 11:50 थियो, चई यार बसि 11:50 थियो आहे, ॼाण बसि 10 मिंट पिया आहिनि, ॾिसूं था। 11:58 थियो, हिक ॿिए खे चवणु लॻा 11:58 थियो, ॾिस 12 जॾहिं थियो त कलाक वारी ऐं मिंट वारी सुई हिक ॿिए जे हेठि मथां अची वई। हिकु ईसाई जेको सिख जेको आहे ॿिए खे चवणु लॻो ॻाल्हि त ॿुध, हे ॿी सुई काॾे वई, सुई त भई हिक ॿिए जे हेठि मथां अची वियूं, चवनि ॾेखार त मूंखे। उहो बि ॾिसणु लॻो, चए यार वाक़ई ख़बर न, मूंखे बि सम्झ नथो त ॿी सुई वेई काॾे। 12 बजे 1 मिंट थियो त सुई हिकु थोरी परे थी, हिकु जेको आहे ज़ाहिर थियणु लॻी। पोइ मथे ते हथु रखी चवणु लॻा अड़े घोड़ा, हे त हिकु ॿिए जे हेठि मथां अची वियूं, असांखे त इहा बि ॻाल्हि सम्झ में न आई। वाक़ई चवंदा आहिनि त राति जो 12 बजे खां पोइ सिख जेको आहे बेवकूफ़ थी वेंदा आहिनि। सो असां सिंधी जेको आहे तॾहिं सोचींदासीं जॾहिं सिर ते अची वेंदी, ऐं राति जो 12 बजे खां पोइ सिख बेवकूफ़ थी वेंदा। उमेदु आहे तव्हांखे हीउ लतीफ़ो पसंदि आयो हूंदो। मूंखे ॿुधण लाइ महिरबानी, शुक्रिया।